अस्सलाम वालेकुम। मां परवेज़ अली उमर ऐं अॼु असां स्टार्ट कंदासीं चैप्टर नंबर 6 मादे जूं हालतूं स्टेट्स ऑफ मैटर। हिन चैप्टर में असां डिस्कस कंदासीं मादे जूं टे हालतूं जंहिंमें नहरो पतलो गैस सॉलिड लिक्विड ऐं गैस। उन खां अलावा इन्हनि टिनी हालतुनि जो हिक ॿिए में कन्वर्ट थी वञणु इंटर कन्वर्जन, जंहिंमें असां काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जे हिसाब सां पढ़ंदासीं ऐं उन सां गॾु असांजो जेको सेकेंड लास्ट टॉपिक हिन में शामिल हूंदो उहो हूंदो नफूस पज़ीर थियणु, डिफ्यूजन ऐं ब्राउनियन मूवमेंट, ब्राउनियन मोशन। ठीक है, सो इहे कुझु टॉपिक आहिनि जेके असांजे हिन चैप्टर में शामिल आहिनि। सो अचूं था पहिरीं त मादो छा आहे। क्लास 3 खां वठी करे 9th क्लास ताईं इहो डेफिनेशन जी ईंदी पई आहे त मादो छा आहे। भई अहिड़ी शइ जेका वज़न रखे ऐं जॻह वाला आहे। हाणे वज़न रखण ऐं जॻह वाला इन्हनि ॿिनि शयुनि खे सम्झो। भई वज़न रखण छा हूंदो आहे। भई जंहिं बि शइ खे वेट हुजे, जेको अमाउंट ऑफ मैटर हूंदो कंहिं बि शइ में, त उन में थोरो वज़न हूंदो। अच्छा, जॻह वालाइण, जॻह वालाइण जो मतिलबु छा आहे। ऑक्यूपाइड स्पेस जो मतिलबु का बि जॻह आहे। हाणे उन जॻह ते असां छा रखियो, का बि शइ रखी छॾी। हाणे इन शइ छा कयो, जॻह वालारी। जेतिरी जॻह न वालारी त उनखे चवंदासीं भई न एतिरी जॻह वालारी। सो जेको बि मैटर वज़न रखे या जेका बि शइ वज़न रखे ऐं जॻह वालारे, उनखे असां चवंदासीं मादो। त दुनिया में सभई शयूं तक़रीबन मादो आहिनि, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मादो न आहिनि। कीअं? जीअं लाइट आहे। हाणे रोशनी जेकी आहे वज़न नथी रखे, जॻह नथी वालारे, त इनखे असां मादो न चवंदासीं। जीअं आवाज़, आवाज़ वज़न नथो रखे, जॻह नथो वालारे, त इनखे असां मादो न चवंदासीं। जीअं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि, सिग्नल्स वग़ैरह आहिनि, त इहे बि वज़न नथा रखनि, जॻह नथा वालारनि, त इन्हनि खे असां मादो न चवंदासीं। इहे एनर्जी में कमु थींदा। असांजी पूरी यूनिवर्स जेकी आहे उहा ॿिनि शयुनि जी ठहियलु आहे, हिकु मैटर, ॿियो एनर्जी। अच्छा, मादे जे हालतुनि में अगरि नज़र विझूं त मादे जूं मुख़्तलिफ़ हालतुनि जे कोर्स में जेके हालतूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे आहिनि टे: सॉलिड, नहरो, लिक्विड ऐं गैस। अच्छा, हाणे सॉलिड छा आहे। सॉलिड बेसिकली उहो मादो हूंदो आहे जंहिंखे डेफिनेट शेप हूंदी आहे ऐं डेफिनेट वॉल्यूम हूंदो आहे। डेफिनेट जो मतिलबु आहे मखसूस, मखसूस जो मतिलबु आहे त जेको चेंज न थिए। फॉर एग्जाम्पल आम हालत में चेंज न थिए या कंहिं चेंजिंग खां अलावा चेंज न थिए। जीअं असां पत्थर खणूं, हाणे पत्थर खे जेकॾहिं तव्हां कंहिं टेबल ते रखंदा त उते पत्थर ई रहंदो, उनखे जॻह में विझंदा त उहो पत्थर ई रहंदो, जेकॾहिं उनखे तव्हां उछलींदा त उहो पत्थर ई रहंदो। मतिलबु त पत्थर छा हूंदो त इन जी जेकी शक्ल मिक़दार जेको आहे, वज़न जेको आहे, मिक़दार वज़न जो साॻियो रहंदो, चेंज न थींदो। अच्छा, जेकॾहिं लिक्विड ते नज़र विझूं त लिक्विड छा हूंदो आहे त उन जो डेफिनेट वॉल्यूम हूंदो आहे, पर उन जो जेकी शक्ल हूंदी आहे, डेफिनेट शेप जेकी हूंदी आहे न हूंदी आहे। मतिलबु शेप न आहे। जीअं पाणी जो गिलास वठो, हाणे पाणी जो गिलास में जेकॾहिं ॾिसंदो त उन जो अमाउंट ऑफ वाटर जेतिरो हुजे, जग में विझंदो त अमाउंट ऑफ वाटर जेको हुन पाणी जो मिक़दार साॻी रहंदो, पर उन जी शक्ल जग वारी हूंदी। पहिरीं गिलास वारी हुई, पोइ जग वारी हुई। जेकॾहिं तव्हां कूलर में विझंदा त उहो उन जे तरह पंहिंजो मतिलबु उन जी शक्ल जेकी आहे उहा चेंज थींदी। मतिलबु जेकॾहिं असां प्लेस मटायूं पिया त उन जी जेकी शक्ल आहे उहा चेंज थींदी वञे पई, पर जेकॾहिं पत्थर खे ॾिसूं पिया त उन जी शक्ल चेंज न पई थिए कंहिं जाइ ते रखो। इन जे करे असां चवंदा भई जेको पत्थर आहे उन जो जेको वॉल्यूम आहे उहो मखसूस आहे ऐं शक्ल जेकी आहे उहा मखसूस आहे। जेकॾहिं पाणी खे वठोसीं, हाणे पाणी में छा आहे, वॉल्यूम जेको आहे उहो मखसूस आहे, जॾहिं त जेको हिन जो शक्ल आहे उहा मखसूस न आहे, यानी शक्ल चेंज थींदी रहे पई। अच्छा, हाणे अचूं था गैस ते। गैस खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त भई पहिरीं त डिफाइनेबल गैस मैटर आहे या कोन्हे। ठीकु आहे, हाणे मैटर हुजण जूं ॿ ख़ासियतूं आहिनि। मैटर छा आहे, जंहिंखे वज़न हुजे, मैटर छा आहे, जेका जॻह वालारे। हाणे इनखे थोरो ईअं एक्सपेरिमेंटली तौर ते ॾिसो त इहो मैटर आहे या न आहे। अच्छा,
हिक टायर में हवा आहे ऐं ॿिए टायर में हवा न आहे। जेकर असां ॿिन्ही खे वज़न कंदासीं तोड़ींदासीं त उन टायर जो वज़न वधीक थींदो जंहिंमें हवा हूंदी। ठीकु है, छो वधीक हूंदो? छो जो हुन में हवा आहे। यानी इहो हिनखे साबित करे थो त भई हवा खे वज़न आहे। पहली रिक्वायरमेंट पूरी। ठीक है, ॿियो जगह वालारे थी या नथी वालारे। फॉर एग्जाम्पल तव्हां को बीकर खयो, बीकर खे उल्टो करे पाणी में विधो, पाणी में जीअं विझंदव हेठि जीअं ढकींदो त थोड़ी जगह एड़ी हूंदी जंहिंमें पाणी इंटर न थींदो। अधु त इंटर थींदो पर उन एरिया में थोड़े एरिया में पाणी इंटर न थींदो। भई छो न इंटर थींदो? छो जो उन में हवा हवा जगह वाला रहती, इन करे उन में पाणी इंटर नथो थी सके। ठीक है, त ये ॿई रिक्वायरमेंट पूरी करे थी। इन करे असां चवंदासीं भई जेको गैस आहे, गैस में छा आहे? गैस जगह वाला रहती, गैस के वजन आहे त गैस मेटर आहे। अच्छा, उन खां अलावा जेकर असां हिनजी वॉल्यूम खे ॾिसूं त भई वॉल्यूम जेको आहे गैस जो मखसूस थींदो आहे या न थींदो आहे। अब त गैस जो जेको वॉल्यूम हूंदो आहे उहो मखसूस न थींदो आहे। छो न थींदो आहे? उहो इन करे न थींदो आहे त जंहिं कंटेनर में असां गैस फिल कंदासीं असांखे पहिरीं ख़बर न आहे त हुन में केतिरी गैस मौजूद आहे ऐं केतिरी फिल कयूं पिया। ठीक है, गैस जो असां प्रेशर त मालूम करे सघूं था पर जेसीं ताईं हुनखे लिक्विफाई नथा कयूं तेसीं ताईं हुनजो वॉल्यूम मालूम नथा करे सघूं। सो असांखे वॉल्यूम जी ख़बर न पवंदी त पहिरीं हुन में केतिरो वॉल्यूम मौजूद आहे ऐं ॿियो वॉल्यूम केतिरो विझूं। ठीक है, सो इन जे करे असां चवंदा आहियूं हिनखे डेफिनेट वॉल्यूम न आहे। अच्छा, हाणे अचूं था शक्ल ते यानी शेप ते। असांखे ख़बर आहे त गैस जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे परे परे हूंदा आहिनि। यानी हुन में काइनेटिक एनर्जी जेकी हूंदी आहे, हर की तवानाई जेकी हूंदी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे। जॾहिं फोर्स ऑफ अट्रैक्शन जेको हूंदो आहे तमामु घटि हूंदो आहे। इन करे उन जा मॉलिक्यूल परे परे हूंदा आहिनि। मॉलिक्यूल परे परे हुअण जे करे इहे जेके मॉलिक्यूल परे हुअण जे करे असां उन में अट्रैक्शन नथी थिए। अट्रैक्शन न थींदी त उन जा मॉलिक्यूल गॾिबा न त उन जो को मखसूस शक्ल जेकी आहे उहा न ठहंदी। शक्ल उन जी ठहंदी आहे जंहिंजा जेके मॉलिक्यूल हुजनि, जंहिंजा जेके एटम हुजनि उहे इलाही पैक्ड हुजनि, मतिलबु मिलियल हुजनि, तमामु घणा पैक्ड हुजनि त उन जी शक्ल ठहंदी आहे। जॾहिं त गैस जी शक्ल नथी ठहे। सो अच्छा, उन खां अलावा जेको आहे भई सॉलिड खे डेफिनेट शेप छो आहे, डेफिनेट वॉल्यूम छो आहे, गैस खे डेफिनेट शेप छो ना है, वॉल्यूम छो ना है, लिक्विड खे जेको आहे सो डेफिनेट वॉल्यूम छो आहे, डेफिनेट शेप छो आहे, इहो असां नेक्स्ट लेक्चर में कवर कंदासीं त भई इहे छा जे करे आहे। ठीक है, सो अॼु असां पढ़ियो मादो छा आहे? हर उहा शइ जेका वज़न खे जॻह वञाए। मादे जूं हालतूं जेके बुनियादी फंडामेंटल आहिनि उहे टे आहिनि जंहिंखे सम्झूं था सॉलिड, लिक्विड, गैस। ऐं जेके सॉलिड हूंदा आहिनि उनखे डेफिनेट शेप हूंदी आहे ऐं डेफिनेट वॉल्यूम हूंदी आहे। जॾहिं त जेको लिक्विड आहे उनखे डेफिनेट शेप नाहे हूंदी, डेफिनेट वॉल्यूम हूंदो आहे। जेका गैस आहे उनखे डेफिनेट शेप हूंदी आहे ऐं डेफिनेट वॉल्यूम हूंदी आहे। थैंक यू वेरी मच।